करण खपे। असां सब लापरवाह थी विया आहियूं। हाणे 7 ॾींहं गुज़री विया आहिनि, 8हों ॾींहुं आहे ऐं अञा ताईं कुझु न थियो आहे। ऐं हर माण्हू पंहिंजी सियासत चमकाइण जी ख़ातिर फातिहा ते वञे थो। हुक्मरान पार्टी सां ताल्लुक रखंदड़ माण्हू जेके लीडर आहिनि उहे बि अचनि था ऐं को घर जो ऐलान थो करे, को 50,000 रुपए जो ऐलान थो करे, को म्यूनिसिपल कमेटी में कच्ची मुलाज़मत ॾियारींदो वो पुराणे माण्हू खे जेको 60 साल क्रॉस करे वियो आहे, छोकिरी जो वालिद साहब। अहिड़ा आसरा ॾेई ऐं हलिया था वञनि। कोई नथो चए पुलिस के जो सिंध पुलिस बेगैरत थी वही आ, हरामखोर थी वही आ। कोई नथो चए जो सब जिम्मेवार पुलिस ऐं हुकूमत वक्त आहे। कोई नथो चए जो वजीर आला अञा ताईं ताज़ियत ते छो न आयो आ। कोई नथो पुछे जो गवर्नर कराची में गवर्नर हाउस में छा थो करे, अञा ताईं छो न पहुतो आ। कोई नथो पुछे जो इलेक्शन जे ॾींहंनि में बिलावल ज़रदारी आयो हो पीरगोट, हाणे छो नथो अचे। कोई नथो पुछे जो आसफा ऐं बख्तावर जेके बेनज़ीर जो नालो इस्तेमाल कंदियूं आहिनि ऐं सियासत में पाण खे लीडर सम्झनि थियूं, अञा ताईं छो न पहुतियूं आहिनि। कोई पुछण वारो न आहे जो वज़ीर आज़म अञा ताईं नोटिस छो न वरितो आहे। कोई चवण वारो न आहे सदर पाकिस्तान अञा ताईं छो न पहुतो आहे। को पुछी सघे थो जो एसपी अञा ताईं सस्पेंड छो न थियो आहे, डीआईजी अञा ताईं सस्पेंड छो न थियो आहे, आईजी सिंध अचण में देर छो कई आहे। कंहिंजे दिमाग़ में ख्वाबो ख्याल में बि न आहे। मां ये चवण चाहींदुमि जो कानून त बाद जी ॻाल्हि आहे। पहिरियों असां हुन रब खां डिॼूं जेको असांजे रूह खां तमामु वेझो आहे। असांखे सभिनी खे लॻे ईअं थो जो सॼो माशरो असां सभु मुर्दा दिल थी विया आहियूं। अगर पुलिस नथी करे असां सब मिली करे अञा ताईं घर में घिरी उन कातिलनि खे छो न वरितो आहे। असां वार्निंग था ॾियूं सिंध पुलिस खे ऐं रेंजर्स खे जो अगर 2 ॾींहंनि जे अंदर अंदर कातिल गिरफ्तार न थिया त असां सब हथियार खणी करे कातिलनि जे घर में घिरी ऐं हुननि खे वठी ऐं अदालत ताईं पहुचाईंदासीं। अगर पुलिस लापरवाही कंदी तो सिविल नाफरमानी थी सके थी, अवाम में बगावत अची सके थी पुलिस के खिलाफ। अगर हुकूमत लापरवाही कंदी तो असां सब गॾिजी कराची सीएम हाउस जो ऐं गवर्नर हाउस जो भी घेराव करे सघूं था। अगर पुलिस लापरवाही कंदी तो एसपी के गिरबान खां वठी ऐं हिन चौक ते आणींदासीं ऐं पुछंदासीं तूं देर छो कई आहे। असां न घर जो ऐलान कयो आहे न नौकरी जो ऐलान कयो आहे। असां रुगो ही ऐलान कयूं था जो कातिल गिरफ्तार थियनि ऐं हुननि खे सरेआम चौक ते सज़ाए मौत जी सज़ा अचे। तव्हां कॾहिं बि पाण खे यतीम न समझो। किंगरी जा माण्हू, खास तौर ते सिंध जा माण्हू, खास तौर ते पाकिस्तान जा माण्हू, जेस ताईं असांजी दरगाह जो वारिस पीर पगारो आहे तेस ताईं तव्हां लावारिस न आहियो, तव्हांजी वारसी हाणे हिते जेके कुछ माण्हू अलामती भुख हड़ताल ते वेठा आहिनि हुननि खे असां चऊं था कि अलामती भुख हड़ताल खत्म कनि ऐं 2 ॾींहंनि जो टाइम ॾियूं इंतजामिया खे। हुन खां पोइ अलामती न असल भुख हड़ताल ते वेहंदासीं। तव्हां सभु
मज़लूम सां आयो या ज़ालिम सां आयो? जवाब ॾियो। ऐं ज़ालिम ते तव्हां लानत विझो था नथा विझो? हाणे चाहे ज़ालिम पाण खे सैयद सॾराए या उमती, सिंधी हुजे या बरोच, वॾो हुजे या नंढो, अमीर हुजे या ग़रीब, असां सभु ज़ालिम जे ख़िलाफ़ आहियूं। तव्हांखे यादि हूंदो पीरकोट में पहिरियों अगवा जी वारदातूं बि थियनि पियूं, हुन में बि कुझु सैयद मुलविस हुया। असां हुननि जो छा हाल कयो हो यादि आहे तव्हांखे? असांखे परवाह न आहे जेको इन इलाइक़े जो ऐं सिंध धरती में, पाकिस्तान में, पूरे में मज़लूम सां ज़ुल्म कंदो, असां हज़रत अली जी तलवार ज़ुल्फ़िकार वांगुरु हुन जे साम्हूं बीह रहंदासीं। असांखे परवाह न आहे असांजी सियासत ख़त्म थी वञे, पीर साईं पगारे खे परवाह न आहे जो असांजी पार्टी ख़त्म थी वञे, पर ज़ालिमनि सां कॾहिं न वेहंदासीं। हमेशा तव्हां सां हूंदासीं ऐं मज़लूम सां हूंदासीं। असांजा वॾा हज़रत इमाम हुसैन करबला में अकेला हुया ऐं यज़ीद हुक्मरान हुयो, तॾहिं बि इमाम हुसैन चाहिया त कॉम्प्रोमाइज़ करे छॾिया, पर कॉम्प्रोमाइज़ न कयो, मुक़ाबिलो कयो ज़ालिम जो। असांजे खून में हिकिड़ी शइ मिलियल आहे जो असां ज़ालिम सां मुक़ाबिलो कंदासीं ऐं मज़लूम जो साथ ॾींदासीं। मूंखे यकीन आहे तव्हां महसूस कंदा हूंदो जो असां सियासी ॻाल्हि था कयूं या दिलनि जी ॻाल्हि था कयूं। हर माण्हू जे अंदर ख़ौफ़ पैदा थी वियो आहे, जंहिंजे घर में बि न्याणी आहे ख़ौफ़ पैदा थी वियो आहे। बाबा कहिड़े क़िस्म जो दर्द महसूस थियो हूंदो, केतिरी तकलीफ़ आई हूंदी, हाणे क़बर में बि वो सोचींदी हूंदी, हिन करे जो क़बर में बि माण्हू ज़िंदा हूंदो आहे, क़बर में बि छोकिरी सोचींदी हूंदी आहे कोई दुनिया में जेको मूंखे इंसाफ़ ॾियारींदो। त तव्हां सभु मौजूद आहियो इंसाफ़ ॾियारण लाइ। पीर साईं पगारे सां असां ऐं तव्हां सभु मौजूद आहियूं ज़ालिमनि जो मुक़ाबिलो करण लाइ। ऐं मूंखे यकीन आहे असां सभु जेके माण्हू ताक़तवर आहिनि हो पंहिंजे हथनि सां ऐं पंहिंजे एक्शन सां ज़ालिम जो मुक़ाबिलो कनि। जेके कमज़ोर आहिनि हो घटि में घटि पंहिंजे दिलनि में ज़रूर ज़ालिम सां नफ़रत पैदा कनि ऐं मज़लूम सां हमदर्दी पैदा कनि। तव्हांजे अंदर मूंखे, तव्हांजी नज़रनि में मूंखे असांजे वॾनि ऐं असां लाइ उम्मीद नज़र थी अचे ऐं असां उन उम्मीद ते इंशाअल्लाह ताला पूरो लहंदासीं। अगरि असां उन उम्मीद ते पूरो न लही सघियासीं ऐं असां लिहाज़ कंदासीं पंहिंजनि जो ऐं पराए जो फ़र्क़ु कंदासीं, पोइ असां तव्हांजी नज़रनि में नज़रूं मिलाइण जे क़ाबिल न रहंदासीं। असांजो कंहिं सां इख़्तिलाफ़ न आहे, कंहिं सां नफ़रत न आहे सिवाय ज़ालिम जे। गुनाहगार हर माण्हू हूंदो आहे, पर ज़ालिम माण्हू ते अल्लाह जी, अल्लाह जे रसूल जी, अल्लाह जे फ़रिश्तनि जी लानत नाज़िल थींदी आहे। मूंखे यकीन आहे जो तव्हां बि असां ते यकीन कयो था ऐं असां पूरो ज़ोर ॾींदासीं ऐं नुसरत सहर अब्बासी साहिबा खे बि असां रिक्वेस्ट कंदासीं, इहो करे थी असेंबली में बि ज़ालिमनि जो मुक़ाबिलो करे थी ऐं भरपूर नमूने सां कंदी। अगरि 2 ॾींहंनि में असां वरी वार्निंग ॾियूं था सिंध पुलिस खे, 2 ॾींहंनि जे अंदर अगरि तव्हां एक्शन न खयो त हिते सिविल नाफरमानी थी सघे थी, अवाम हथियार खणी निकिरी सघे थी। हिन करे फौरन कातिल गिरफ़्तार कयो।